ये मेरे हाथ हैं जुड़े हुए, अपनी बच्चियों को बचाएं ऐसे दरिंदों से। और गुजारिश है सिंध गवर्नमेंट को, इनको पकड़ें। और दूसरे, एक माह आ गई है, आगे किसी की माह इस तरह ना हिन वक्त मौजूद आहियूं तालके सिंधड़ी जे गिरोड़ शरीफ़ दरगाह ते। गिरोड़ शरीफ़ जे कब्रिस्तान में 2 महीना अॻु कराची जे डिफेंस फेज़ 4 में माहा अली शाह जेको पुरसरार तौर ते ख़ुदकुशी कई हुई पिस्टल जो फायर करे। उन खां पोइ सैयद आसिफ अली शाह ऐं जवाबदार जुनैद वकास ऐं ॿियनि ते जेके गिदरी थाणे ते केस बि दाख़िल थिया। उन खां पोइ जेको आहे सो इहो मामिलो इख़्तिलाफ़नि जी हद ताईं वधी वियो हलियो त जेको आहे सो सैयद आसिफ अली शाह पारां इहे इल्ज़ाम लॻाया विया त माहा अली शाह खे ड्रग्स ॾेई हुनखे नशे जो आदी बणाए हुनखे ख़ुदकुशी करण ते मजबूर कयो वियो। उन ई सिलसिले में क्राइम सीन ऐं मेडिकल रिपोर्ट में ऐं जेको आहे सो उते जेके इहे तज़ाद साम्हूं आया, उन खां पोइ हिन जो पहिरियों दफ़ो क़बर कुशाई करे ऐं पोस्टमार्टम कयो पियो वञे। उन हवाले सां हिते जे जेको आहे सो माण्हुनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। लाइ मोकिलिया आहिनि। अच्छा, ये जुज़ा किथे मोकिलिया वेंदा? ये जुज़ा लेबॉर्ट्री हिकिड़ी DNA लेबॉर्ट्री आहे लम्स में जानशरो में, हिकिड़ा उते टेस्ट थींदा ऐं ॿिया लाहौर मोकिलींदासीं जुज़ा। अच्छा, भला इन में केतिरे ॾींहंनि में रिपोर्ट इहा अचणी? रिपोर्ट में हाणे लाहौर मां रिज़ल्ट थोरो लेट अची सघे थो। प्रोविजनल रिपोर्ट त असां जल्दी इशू करे छॾींदासीं इंशाल्लाह 3-4 ॾींहंनि में, ऐं या वधि में वधि हफ़्तो। ऐं जेका फाइनल रिपोर्ट थींदी उहा वरी लेबॉर्ट्री जीअं रिज़ल्ट आया उन खां पोइ। इनिशियल स्टेज में तव्हां छा ॾिठो आहे? इनिशियल स्टेज में बस उहो ई जेका हिकिड़ो धक्को हुयो दिमाग़ ते, उहो ई असां ॾिठो आहे। ठीकु, सिंपल सां वरिता आहिनि मुख़्तलिफ़ डिफरेंट जॻहियुनि जा, ठीकु आहे न। उन में DNA बि वेंदी, फॉरेंसिक बि वेंदी, पैथोलॉजी वेंदी, उहो सभु लेबॉर्ट्री जी वेंदी, उन जा रिज़ल्ट ईंदा। कहिड़ी लेब में तव्हां? कराची लेब बि आहे, लाहौर बि आहे, और पुलिस वारनि डिसाइड कंदो आहे कहिड़ी लेब में मोकिलियो। इनिशियल स्टेज में तव्हां छा ऑब्जर्व कयो? कुझु न, नो कमेंट्स। सो इन्वेस्टिगेशन जेका बि थी आहे अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं बिल्कुलु सही थी आहे। जेको बि सॼो पुलिस करे पई, उन मां मुतमईन आहियां। रही ॻाल्हि त हुननि जा इल्ज़ाम त तव्हां ॾिसो पिया शुरू खां जेको आहे लॻंदा पिया अचनि। जीअं त हुननि चयो त मुंहिंजो जेके आहिनि 2 शादियूं आहिनि, जीअं हुननि इहो चयो त मुंहिंजो जेके आहिनि मुंहिंजी घरवारी जी इलाही प्रॉपर्टी आहे उन करे जेको आहे थियो। जीअं त हुननि चयो त पंहिंजी पहिरीं घरवारी खे डिवोर्स ॾेई चुको आहियां। उन खां पोइ अहिड़ियूं इलाही शयूं हुननि इहो कयूं, पर उहे सभु हुननि जा इल्ज़ाम कूड़ा थिया। त ईअं इहो बि हिकिड़ो इल्ज़ाम इन्हनि मूं ते कूड़ो हयो। तव्हां पाण सोचे सघो था त हितां दरगाह गिरोड़ शरीफ़ तां केरु पंहिंजे ॿारनि खे वठी वञी आला तालीम लाइ कराची वठी वञे ऐं उते उन्हनि खे पढ़ाए, त छा उहो वालिद अहिड़ी सोच जो हूंदो जो पंहिंजे ॿारनि सां ईअं करे? ऐं छा तव्हां इहो पाण ॾिसो त मूं उते रेंट ते घरु वरितो, जेको 15-20 ॾींहं अॻु में ई वरितो, थाणे जे साम्हूं वरितो। केरु थाणे जे साम्हूं वठी ऐं कोई ईअं करे सघे थो छा? त इहे सभु हुननि जा उहे ई कूड़ा इल्ज़ाम आहिनि, ओड़े ई कूड़ा इल्ज़ाम अथव। ऐं अलाह उन्हनि खे इनशाला पंहिंजे कैफ़र किताब ते पहुचाईंदो इनशाला। ऐं जीअं पहिरें ॾींहं खां स्टैंड वठी बीठो आहियां ऐं इनशाला ईअं बीठो हूंदुसि। हीउ हिकिड़ो मूं पहिरीं चयो त मुंहिंजी न्याणी हली वई, हीउ मुंहिंजे लाइ हिकिड़ो जहाद आहे ऐं इनशाला आख़िर ताईं विढ़ंदुसि। दरगाह गिरोड़ शरीफ़ जे जेको कब्रिस्तान में कराची जे डिफेंस फेज़ 4 में 2 महीना अॻु में जेको डॉक्टर माहा अली शाह तरफ़ां मुबैना तौरु जेका ख़ुदकुशी कई वई हुई, उन जे लाइ जेको आहे सो अॼु जुडिशल मैजिस्ट्रेट अली हसन मरी जी अॻुवाणी में हिते मेडिकल बोर्ड जो जेको 7 रुकनी टीम पहुती आहे, जंहिंमें 2 लेडी डॉक्टरनि समेत 7 डॉक्टर आहिनि, जंहिंजो जेको चेयरमैन आहे बोर्ड जो मोहम्मद अली कुरैशी। उन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। डॉक्टर माहा अली शाह जो वालिद ऐं गादी नशीन गिरोड़ शरीफ़ सैयद आसिफ अली शाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त 10 ॾींहंनि खां पोइ जेका हीअ रिपोर्ट पधरी थींदी, उन में माहा अली शाह जे मौत जा कारण मालूम थींदा। असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी। ये मेरे हाथ हैं जुड़े हुए, अपनी बच्चियों को बचाएं ऐसे दरिंदों से। और गुजारिश है सिंध गवर्नमेंट को, इनको पकड़ें। और दूसरे, एक माह आ गई है, आगे किसी की माह इस तरह ना।